हेलो रोमा। हेलो मैडम, ॾिसो न रायका खे छा थियो आहे। छो छा थियो? ॿाहिरि खेॾण वई हुई, हाणे साह ई नथी खणी सघे। तव्हां प्लीज़ जल्दी अचो। हाँ हाँ तू टेंशन न कर, मां हाणे ई निकतसि, इजो ई निकतसि। हाँ टेंशन न कर। पंज मिंट बेटा, रायका मैडम अचनि था। Oxygen, monitor probe, Sterifilen Dexabaron, 11 cc each. सर अची ना। सर इज शी ओके? तव्हां टेंशन न कयो, तव्हांजी धीअ बिल्कुलु ख़तरे खां ॿाहिरि। एग्ज़ैक्टली ॿुधायो थियो छा तव्हांजी धीअ खे? सुठी ख़ासी वेठी हुई, जाम ज़िद कयईं मूंखे खेॾण वञण ॾे। दिवाली जो टाइम आहे, वई खेॾण, त हाणे ॾिसो हीअ हालत थी वई अथसि। त मां फटाफट मैम खे फ़ोन कयो ऐं मैम मूंखे हिते वठी आया। सुठो थियो तव्हां हिनखे टाइम ते वठी आया। एक्चुअली हिनखे अस्थमा जो अटैक आयो हो। अहिड़ा ॿार घणेई ईंदा आहिनि असांखे हिन दिवाली जे टाइम ते। हिनखे मुंहिंजे हिसाब में फायर क्रैकर्स जे धुएं सां इहो अटैक आयो अथसि। कोशिशि करे हिन खां पोइ हिनखे स्ट्रिक्टली फायर क्रैकर्स खां परियां रखो। पर तव्हां टेंशन न कयो, तव्हांजी धीअ बिल्कुलु ठीकु थी वेंदी। डोंट वरी, ओके? छा तव्हांखे ख़बर आहे कि जेके असां ॾियारीअ में फटाका ॿारींदा आहियूं, हिननि सां ॿ पॉइज़नस गैसिस रिलीज़ थींदियूं आहिनि, नाइट्रस ऑक्साइड ऐं सल्फर ऑक्साइड। ही गैसिस असांजे वातावरण में तेसिताईं रहंदियूं आहिनि जेसिताईं कि हेवी रेनफॉल न थिए। हिननि गैसिस सां असांजे बुज़ुर्गनि ऐं नंढे ॿारनि खे जानलेवा ख़तरो आहे, छो त हिननि सां अस्थमा अटैक थी सघंदो आहे या वरी असांजे लंग्स में प्रॉब्लम थी सघंदी आहे। ही गैसिस न सिर्फ़ु असां इंसाननि लाइ ख़तरनाक आहे, पर जानवरनि लाइ बि तमामु हानिकारक आहे। त छा तव्हांखे इहो नथो लॻे कि असांजे जेके आसे पासे में आहिनि ऐं असांजे यंग जनरेशन लाइ असांखे कुझु सोचणु खपे? त अचो हिकु ज़िमेदार नागरिक थियण जो असीं फ़र्ज़ु निभायूं ऐं इहो प्रण कयूं कि हिन दिवालीअ ते असां क्रैकर्स न ॿारींदासीं। से नो टू क्रैकर्स। ऐं जेके पैसा असांजा हिन फटाकनि जा बचंदा, हुननि सां कंहिं ग़रीब जे घर में ख़ुशियुनि जो ॾीओ ॿारींदासीं। जय झूलेलाल।